अस्सलाम वालेकुम सर्तियों प्रोग्राम साने सर्तियों जा समूरा रंग साण करे आया अवां जी मेज़बान अवां जी सर्ती निशा कंवल। अॼोको प्रोग्राम अवां सभिनी जे समातुनि ताईं रसाइण लाइ असां साण गॾु फ़नी सहकारी आहे सैयद बिशारत हुसैन। जॾहिं त प्रोग्राम साणी सर्तियूं जा समूरा रंग अवां सभिनी सर्तियुनि अवां सभिनी भेनरुनि जे लाइ सहेड़िया आहिनि। प्रोड्यूसर कलीमुल्लाह शेख। जी सर्तियूं ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो न? असांजो समूरो सथ अवां सभिनी जे सुख ऐं सलामती जो तलबगार आहे। अवां जे लाइ दुआ गो आहे त अवां जिते बि हुजो आबाद हुजो, अवां जो घर आंगण अवां जे मुल्कुनि अवां जे टहकनि ऐं अवां जी मोहबतुनि सां महकंदो मुरकंदो ऐं जरकंदो रहे। आमीन। सर्तियों जो प्रोग्राम साणी सर्तियों जो विचूर कुझु इन रीत आहे त पाण मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हि ॿोल बि कंदासीं। अॼु असां साणी सर्तियों जे रंधिणे में बि हलंदासीं। उन जे लाइ तव्हांखे हींअर ई गुज़ारिश करियां थी तव्हां पेन पनो या डायरी पंहिंजे आॾो रखी वठो त जॾहिं असीं साणी सर्तियों जे रंधिणे में हलूं ऐं तव्हांखे रेसिपी नोट करायां त तव्हां उन जूं घुरबल शयूं ऐं उन जी जेका तरकीब आहे उहा सही नमूने सां नोट करे सघो। सिलसिला असांजे प्रोग्राम जी सूंह हूंदा आहिनि ऐं अॼोके प्रोग्राम में जेके सिलसिला शामिलु हूंदा उन्हनि में अव्हां ॿुधी सघंदा घर मुंहिंजी जन्नत आहे सर्ती हुमायला खां। ऐं ॿियो सिलसिलो अॼोके प्रोग्राम में अव्हां जेको ॿुधी सघंदियूं उहो आहे काराइतियूं ॻाल्हियूं जेको अव्हां जे लाइ खणी ईंदी आहे सर्ती शादिया नंगरे जो। कलाम असांजे प्रोग्राम जी सूंह हूंदो आहे। मौसीक़ी असीं पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु तरतीब ॾींदा आहियूं ऐं अॼु जे प्रोग्राम साणी सर्तियूं में जेका मौसीक़ी असां तरतीब ॾिनी आहे उन में असां अव्हांखे अॼु साइण आबदा परवीन जे आवाज़ में गज़ल ॿुधाईंदासीं। यकीनन अव्हांखे पसंदि ईंदो। सेहरा लाॾा लोकगीत ऐं ॿिया कलाम अव्हां अक्सर असांजे प्रोग्राम में ॿुधंदियूं रहंदियूं आहियो, पर अॼु असां थोरो सोचियोसीं त अॼु अव्हांखे प्रोग्राम में गज़ल ॿुधाइजे। मूंखे उमेदु आहे, मूंखे यकीन आहे त अव्हांखे आबदा परवीन जे आवाज़ में तमामु घणो पसंदि पिणु ईंदो इहो गज़ल। पहिरीं सर्तियूं असीं जेका ॻाल्हि कंदासीं सा ॻाल्हि कंदासीं असीं घर जे हवाले सां त जेकॾहिं असीं घर जे सूंह ऐं उन जी सजावट जी ॻाल्हि करियूं था त घर में केतिरियूं ई शयूं असां सजावट जे लाइ इस्तेमालु करे सघूं था ऐं घर में अहिड़ियूं शयूं मौजूदु बि हूंदियूं आहिनि जिन जी मदद सां असां पंहिंजे घर खे वधीक सुहिणो बणाए सघूं था। ॾिसो न सर्तियूं घर जी सूंह अकासी कंदी आहे अव्हांजे ज़ौक़ जी, अव्हांजे शौक़ जी, अव्हांजे मिज़ाज जी ऐं ॾिसण वारो उन मुंझा ई अंदाज़ो लॻाईंदो आहे त अव्हां कहिड़ो शौक़ु रखो थियूं, अव्हांजो ज़ौक़ कहिड़ो आहे ऐं अव्हांजी जेका शख़्सियत आहे उहा कहिड़े क़िस्म जी हूंदी। असांजे अक्सर सर्तियुनि खे घर खे सजाइण ऐं संवारण जो तमामु घणो शौक़ु बि हूंदो आहे। घर खे सर्तियूं असां मुख़्तलिफ़ शयुनि सां सजाए सघूं था। मुख़्तलिफ़ मसनूई गुलनि ऐं ॿूटनि सां पिणु असां पंहिंजे घर खे सजाए सघूं था। मसनूई गुल ॿूटा घर जे कंहिं बि कमरे या कंहिं बि कुंड में रखिया वञनि त उहे ॾिसण वारनि अखियुनि खे ताज़गीअ जो अहसासु अर्पींदा आहिनि। पर जेकॾहिं अव्हां चाहियो त मसनूई गुल अव्हांजे घर में न हुजनि ऐं अव्हांजे घर मंझां ताज़नि गुलनि जी सुगंध अचे, ताज़नि गुलनि जी सुराण अचे त पोइ अव्हां पंहिंजे बाग़बानीअ जो बि शौक़ु अहिड़े नमूने सां पूरो करे सघो थियूं ऐं पंहिंजे घर खे गुलनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जे गुलनि सां अव्हां सजाए सघो थियूं। गुलाब जा गुल अव्हां पंहिंजे घर में लॻाए सघो थियूं। राबेल आहे, राति जी राणी आहे या सूरजमुखी आहे ऐं ॿिया खोड़ सारा गुल, सदाबहार आहे। अहिड़ा गुल अव्हां पंहिंजे घर में पोखे सघो थियूं ऐं हिकिड़ो नंढिड़ो लॉन अव्हां पंहिंजे घर में नंढिड़ो बाग़ीचो पिणु तरतीब ॾेई सघो थियूं। बाग़बानीअ जो जेको हुनरु आहे जेकॾहिं अव्हांखे नथो अचे त उन जे लाइ मार्केट में अव्हांखे खोड़ सारा किताब बि मिली वेंदा ऐं अव्हांखे ॼाणूं खां इहो इल्मु बि हासिलु करे सघो थियूं। इन खां अलावा सर्तियूं जदीद दौरु आहे, जदीद टेक्नोलॉजी जो दौरु आहे त अव्हां इन में मीडिया
मीडिया जो जेका सोशल मीडिया आहे उनजो इस्तेमालु बि करे सघो थियूं। यूट्यूब ते अव्हांखे खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं मिली वेंदियूं, अव्हां उतां बि मालूमात हासिलु करे सघो थियूं बाग़बानीअ जी। पाण त ॻाल्हि करे रहिया आहियूं घर में मसनूई गुलनि जे हवाले सां, त जेकॾहिं मसनूई गुल ॿूटनि जे सफ़ाईअ जो मुनासिबु ध्यानु रखियो वञे त घर जी जेका सूंहं आहे उनखे बरक़रार रखी सघिजे थो। आमतौर ते अक्सर सर्दियूं जेके हूंदियूं आहिनि से मसनूई गुलनि ऐं ॿूटनि खे घर में रखणु पसंदि न आहिनि कंदियूं। उनजो सबबु जेको ॼाणाईंदियूं आहिनि उहो इहो ई ॼाणाईंदियूं आहिनि त असीं मसनूई गुल ऐं ॿूटा त घर में रखूं था, पर उन्हनि जे मथां तमामु जल्द दर्ज़ ऐं मिटीअ जा जेके तह आहिनि उहे ॼमी वञनि था, जंहिंजे करे उन्हनि जी सूंहं मुतासिर थिए थी। उन जे लाइ कुझु तजवीज़ूं आहिनि अव्हांखे ॾियणु चाहींदसि, जिन ते अमल करे अव्हां पंहिंजे घर में मसनूई गुल ॿूटा पिणु रखी सघो थियूं। सफ़ाईअ जा कुझु तरीक़ा हूंदा आहिनि जेके मसनूई गुलनि जे लाइ इंतिहाई मुनासिब आहिनि ऐं आसान आहिनि। अहिड़ा सर्दियूं मसनूई गुल जेके आसानीअ सां अलॻि थी सघंदा हुजनि, तिन जी सफ़ाई आसानीअ सां थी सघे थी। मसनूई गुलनि ॿूटनि ते जेकॾहिं मिटीअ जो तह ॼमियल आहे, उन्हनि जे मथां दज़ ॼमी वई आहे त उन जी सफ़ाईअ जे लाइ अव्हां डस्टर जो इस्तेमालु करे सघो थियूं। ऐं जेकॾहिं मिटीअ जी हल्की तह ॼमियल अथसि त पोइ उन जी सफ़ाईअ जे लाइ स्पंज जेको आहे उहो बहितरु रहंदो। अव्हां रोज़ानो जी बुनियाद ते जेकॾहिं स्पंज या वरी डस्टर सां पंहिंजे मसनूई गुलनि ॿूटनि जी सफ़ाई कंदियूं त तव्हांजा जेके गुल आहिनि उहे हमेशह सुठा रहंदा, सुहिणा रहंदा। उन्हनि जी जेका सूंहं आहे उहा हमेशह बरक़रार रहंदी। अहिड़े तरीक़े सां मां पंहिंजे घर खे मसनूई गुलनि सां सजाए सघो थियूं। ऐं जेकॾहिं अव्हांखे बाग़बानीअ जो शौक़ु आहे त सवेर मूं अव्हांखे उन हवाले सां बि तजवीज़ ॾिनी आहे, अव्हां उन ते बि अमल करे पंहिंजो इहो शौक़ु बि पूरे करे सघो थियूं। ऐं पंहिंजी विंदर जो जेको सामान आहे उहो पिणु अव्हां ईअं ठाहे सघो थियूं। अव्हांजे लाइ इहो विंदर जो सबबु बि बणिजंदो ऐं अव्हांजो जेको वक़्तु आहे उहो बि सुठो गुज़री वेंदो। सर्दियूं ॻाल्हि कईसीं घर जी, घर खे सुहिणो बणाइण जी, उनखे सजाइण जे हवाले सां त असां वटि सिलसिलो हूंदो आहे घर मुंहिंजी जन्नत आहे, जेको अव्हांजे लाइ खणी ईंदी आहे सर्दी हुमाइला। त पोइ अचो त गॾिजी ॿुधूं था सिलसिलो घर मुंहिंजी जन्नत आहे। उन खां पोइ पाण हलंदासीं मौसीक़ी जी दुनिया में। पहिरीं अचो त सिलसिलो ॿुधूं था घर मुंहिंजी जन्नत आहे सर्दी हुमाइला खां। ख़ुशमिज़ाजी ऐं ज़हनी सुकून। सर्दियूं अॼु जे जदीद दौर में इंसानु तमामु ॾुखी ऐं मशीनी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। इते औरत तमामु सुठे नमूने सां पंहिंजे घर खे संभाले रही आहे ऐं कम जी लगन में हू पंहिंजी ज़ात सां बि नाइंसाफ़ी करे थी, पर पंहिंजूं ज़िम्मेवारियूं सुहिणे तरीक़े सां निभाए थी। सर्दियूं हर वक़्तु कमु ऐं परेशानी इंसान खे ज़िंदगीअ खां परे वठी वञे थी, जंहिं करे नफ़्सियाती बीमारियुनि ऐं जिस्मानी मर्ज़ बि दिमाग़ खे वकोड़े वञनि था। सर्दियूं जॾहिं इंसानु ख़ुशि हूंदो आहे त ख़ुशीअ जा तासुरात इन जे चहिरे तां महसूसु थींदा आहिनि, जंहिंसां इंसानु मुतमइन नज़र अचे थो। जेकॾहिं औरत ख़ुशि ऐं पुरसकून आहे त इन जी चहिरे ते ख़ूबसूरती ज़ाहिर थिए थी। सर्दियूं नई तहक़ीक़ मुताबिक़ इंसान जे दिलि में मौजूदु असाबी रेशनि में हिकु ख़ासि रतूबत हूंदी आहे, जेका दिलि जे फ़ैसिलनि खे मञण ते मजबूर कंदी आहे या कॾहिं कॾहिं दिलि जी ॻाल्हि बि मञणु घुरिजे। कुझु औरतूं पंहिंजी परेशानी विसारे ख़ुशि रहण जी कोशिशि कंदियूं आहिनि ऐं उहे ई ज़िंदगीअ में कामयाबु रहंदियूं आहिनि, छो त दिलि ऐं दिमाग़ जी परेशानियुनि खां आज़ादु थी ज़हनी सुकून हासिलु कनि थियूं। औरतूं घणो करे शॉपिंग करे या पंहिंजे मनपसंदि सहेलियुनि सां कचहरी करे ख़ुशि थी वेंदियूं आहिनि। घणियूं औरतूं पाण खे ख़ुशि रखण लाइ सुठा सुठा खाधा तयारु कंदियूं आहिनि। सर्दियूं जॾहिं त डॉक्टर ऐं माहिरी नफ़्सियात मुताबिक़ जॾहिं ज़हनी दबाव हुजे त अहिड़ा कम हरगज़ न करणु घुरिजनि जंहिंमें नुक़सानु हुजे। मिसाल जे तौरु ड्राइवरिंग करणु, रंधिणे में बाहि जो कमु करणु, इस्त्री करणु ऐं कुकिंग करणु। इन सां न रुॻो नुक़सानु थी सघे थो पर ज़हनी दबाव बि वधी सघे थो। सर्दियूं जेके औरतूं ख़ुशि रहनि थियूं इन्हनि खे ज़हनी मुंझारा बि घटि हूंदा आहिनि। अक्सर औरतूं परेशानीअ में फुल आवाज़ में म्यूज़िक ॿुधंदियूं आहिनि। जेकॾहिं ख़ुशीअ वारी ऐं सुठी म्यूज़िक ॿुधी वञे त जल्दी इन जो मूड सही थी वेंदो आहे, छो त म्यूज़िक दिमाग़ ते फ़ौरी असरु करे थी ऐं म्यूज़िक खे मूड मुताबिक़ ॿुधणु घुरिजे। पर जेकॾहिं मूड ख़राबु हुजे ऐं परेशानी हुजे त सुठी म्यूज़िक ॿुधण सां ज़हनी परेशानी ऐं दॿाउ घटि ऐं मूड सुठो थी वेंदो आहे। सर्दियूं हिकु तहक़ीक़ में इहो बि साबित थियो आहे त
ख़ुशि तबियत औरतुनि जी न रुॻो उमिरि घणी हूंदी आहे पर इन्हनि में ज़िंदगीअ खे भरपूर जीअण जी जुस्तजू बि हूंदी आहे ऐं इन्हनि जे घर जो माहौल बि सुठो हूंदो आहे। इन करे हमेशह पंहिंजो पाण खे ख़ुशि रखो। औरत घर जो अहम हिसो आहे ऐं घर जी वॾी ज़िमेवारी इन ते हूंदी आहे। इन जो ज़हनी सुकून ऐं ख़ुशि तबियत घर जे माहौल खे त सुठो रखे थी पर औरत जी पंहिंजी सिहत मूड ऐं जिस्म तंदुरुस्त रहे थो। जी सर्तियूं सिलसिलो अवां ॿुधो घर मुंहिंजी जन्नत आहे जेको अव्हां जे लाइ खणी आई हुई सर्ती हुमायला। ऐं हींअर असीं हलंदासीं मौसीक़ी तरफ़ गॾिजी ॿुधूं था साईं आबदा परवीन जे आवाज़ में ही ख़ूबसूरत गज़ल। मुझे नहीं को
अॼु मिड़ई सूर कुझु सवायो ज़ोर केॾो हवा लॻायो ज़ोर केॾो हवा लॻायो मूं जॾहिं को ॾीयो जलायो मूं जॾहिं को ॾीयो जलायो मूं जॾहिं को जी सरतियूं साइण आबदा परवीन खे अव्हां ॿुधो, अव्हांखे कीअं लॻो, असांखे पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। असां जॾहिं बि मौसीक़ी जी तरतीब ॾींदा आहियूं या जॾहिं बि असां पंहिंजे प्रोग्राम में उन्हनि मौज़ुअनि जी तरतीब ॾींदा आहियूं जेके अव्हां सां असां ॻाल्हाए सघूं, अव्हां सां वीचार वंडे सघूं, त असां अव्हांजे पसंदि जो, अव्हांजे ज़रूरतुनि जो, उन्हनि शयुनि जो जेके अव्हांजे लाइ अहम आहे इन्हनि जो ख़्यालु ज़रूरु रखंदा आहियूं। सरतियूं हींअर आउं चाहींदसि त पाण अव्हांखे वठी हलां साणी सरतियुनि जे रंधिणे में, त पोइ अचो त गॾिजी हलूं था साणी सरतियुनि जे रंधिणे में। सरतियूं अॼोके प्रोग्राम जे जेको असीं साणी सरतियूं जे रंधिणे में आया आहियूं, त अॼु असां जेका डिश तयारु कंदासीं उहा तयारु कंदासीं गजरुनि ऐं हुरॿे जी भाॼीअ जी। अॼुकल्ह सीज़न बि आहे, मौसम बि आहे, गजर ऐं हुरॿो अव्हांखे मिली वेंदो। सियारे जे मौसम में आम जाम हूंदा आहिनि। गजर ऐं हुरॿो न सिर्फ़ु सवाद वारियूं शयूं थियनि थियूं पर सिहत जे लाइ पिणु मुफ़ीद आहिनि। जॾहिं ॿिन्ही सब्जियुनि खे गॾे भाॼी तयारु कबी आहे त उहा भाॼी सवाद में अञा कुझु सर्स थी पवंदी आहे, त वरी असांजी ऐं अव्हांजी जेका सिहत आहे उन ते बि सुठा असर पवंदा आहिनि। सरतियूं गजरुनि ऐं हुरॿे जी भाॼी जे लाइ घुर्बल शयूं अव्हांखे नोट करायां थी, नोट करे वठो। हुरॿो सन्हो कटियल 3 कप, गजरूं सन्हियूं कटियल 2 कप, सावा मिर्च 2 अदद सन्हा कटियल, अदरक जी पेस्ट 1 नंढो चमचो, ॻाढ़ा मिर्च 1/4 चमचो, धाणा पीठल 1 नंढो चमचो, जीरो 1 चमचो, ॾाढ़ो कण सवाद मुताबिक़, गरम मसालो 1/4 चमचो, मुङ चपटी खनि, तेल या गिहु जेको बि अव्हां इस्तेमालु करणु चाहियो 2 वॾा चमचा, ऐं लूणु पंहिंजे ज़ाइक़े ऐं सवाद मुताबिक़ अव्हां इस्तेमालु करे सघो थियूं। हीअ जेके मसाला आहिनि इन्हनि जो अव्हां जेकॾहिं तादादु वधाइणु चाहियो त वधाए सघो थियूं पंहिंजे सवाद मुताबिक़। सरतियूं तरकीब अव्हां नोट करे वठो। सभ खां पहिरीं विचोली बाहि ते तईअ में तेल गरम करे वठो। तेल में जीरो ऐं मुङ भुञी वठो ऐं उन में पोइ सावा मिर्च विझी 10 सेकंडनि ताईं भुञो। पोइ हुरॿो विझोसि, 2 मिंटनि ताईं भुञो ऐं गजरूं शामिलु करे वठोसि। गजरुनि ऐं हुरॿे खे चङी तरह मिक्स करे 2 मिंटनि ताईं भुञोसि। उन खां पोइ ॻाढ़ा मिर्च, धाणा, लूणु विझी चङी रीति मिलाए ढक ॾेई हल्की बाहि ते 5 खां 10 मिंटनि ताईं पचायोसि। ऐं तंहिं बाद ॾाढ़ूं कड़ जेका आहे सा अव्हां उहा शामिलु करे वठोसि ऐं ढक ॾेई 2 खां 3 मिंटनि ताईं रधियोसि। बाहि बंदि करे वठो। अव्हांजी जेका डिश आहे गजरुनि ऐं हुरॿे जी भाॼीअ वारी उहा तयारु आहे। अव्हां पाण बि खाओ ऐं पंहिंजे घर वारनि खे बि खारायो, चाहियो त पंहिंजे सहेलियुनि ॾांहुं बि मोकिले छॾियो ऐं मोट में खोड़ सारियूं तारीफ़ूं वसूल कयो। सरतियूं असां वटि सिलसिलो हूंदो आहे काराइतियूं ॻाल्हियूं जेको अव्हांजे लाइ खणी ईंदी आहे सरती शाज़िया नंगरी जो। त पोइ अचो त गॾु सिलसिलो ॿुधूं था काराइतियूं ॻाल्हियूं। सरतियूं सॼे ॾींहं जे कमकार खां पोइ शाम जो जेकॾहिं अव्हांखे कंहिं दावत में वञिणो आहे त अव्हांजो मूड यकीनन ख़राब थी वेंदो। ख़ासि करे तक़रीब लाइ लिफ़ाज़ पसंदि करण खां पोइ मैचिंग ऐं मेकअप वग़ैरह उन लाइ अव्हांखे पहिरीं सोचणो आहे त अव्हांजो वञणु ज़रूरी आहे या न। उहा तक़रीब घर में आहे, ऑफिस जे तरफ़ां या दोस्तनि में आहे, उहो बेख़बर हुजणु ज़रूरी आहे। सरतियूं शादी जी तक़रीब जेकॾहिं ख़ानदान में आहे त पोइ अव्हांखे लाज़मी वञिणो पवंदो। उन लाइ अव्हांखे पहिरियां
खां ई पंहिंजे कपिड़नि जो इंतख़ाब करणो पवंदो। हिकु ॾींहुं अॻु ई अव्हां पंहिंजी अलमारी मां पाइण वारो वॻो कढी रखो, पोइ उन जी मैचिंग वग़ैरह सेट कयो। जेकॾहिं अव्हां खे राति जी तक़रीब में वञिणो आहे त शौक़ ऐं चमकीला कपिड़ा पाइण बजाए हल्को सूट कढो। यादि रखो त ख़ानदान ऐं घर जी तक़रीबात में हमेशह सुठा ऐं शौक़ कपिड़ा पाइजनि। जेकॾहिं दोस्तनि ऐं ऑफिस जे तक़रीबात में नॉर्मल ऐं फैंसी सूट पायो। जेकॾहिं अव्हां गोल्डन शलवार या कम वारा कपिड़ा पाता आहिनि त इन्हनि ते घणी चमक वारी ज्वेलरी जो इस्तेमालु न कयो। लिबास सां मैचिंग मेकअप जो टच ॾियो। जेकॾहिं अव्हां खे सालगिरह या वलीमे या फैमिली दावत में वञिणो आहे त ज्वेलरी खां वधीक पंहिंजे कपिड़नि ते ध्यानु ॾियो। अव्हां जो लिबास अव्हां जी शख़्सियत जी अकासी करे थो। उन लाइ सुठो थोरो शौक़ रंग जीअं गुलाबी, तेज़ नारंगी, साओ, बिलू या कारो रंग पायो। इन्हनि में अव्हां जी शख़्सियत सुठी लॻंदी। वारनि जो स्टाइल बि सुठो ठाहियो। सर्दियूं अॼुकल्ह जे मेकअप फैशन ऐं घणो तेज़ मेकअप नथो हले। हल्की फाउंडेशन सां ब्लिश, उन में राइट लिपस्टिक अव्हां जी खे मुनफ़रद ऐं सुठो बणाए थी। जेकॾहिं अव्हां ॿारनि जी दोस्ती या पंहिंजी दोस्तीअ में कंहिं तक़रीब में वञो था त घणे मेकअप खां पासो कयो। लिबास सां गॾु हल्की ज्वेलरी पायो। शलवार कमीज़ हर क़िस्म जी जुती पाए सघो था। जेकॾहिं साड़ी ऐं शरारे सां खुड़ी वारी जुती पाइण लाज़मी आहे। जेकॾहिं अव्हां जो कद डिघो आहे त उन ते सलवार या साड़ी बि सुठी लॻंदी। अव्हां जी उमिरि 45 खां 55 सालनि जे विच में आहे त अहिड़ी ख़वातीन खे हल्का रंग इस्तेमालु करणु घुरिजनि। जेकॾहिं मार्केट में शेफुनि जा भर्थ भरियल सूट आम आहिनि, इन्हनि ते धागे जी सुठी कढ़ाई ऐं भर्थ भरियल आहे। इन्हनि जी क़ीमत बि मुनासिबु आहे। उन सूट खे सुठे अंदाज़ में पाइनि था, सिबराए हर तक़रीब में पाए सघजनि था। गर्मी में भर्थ वारा कपिड़ा घटि पाता वेंदा आहिनि, पर पोइ बि अक्सर ख़वातीन जी पसंदि घणा भरियल कपिड़ा हूंदा आहिनि। ख़ासि करे डिज़ाइननि जे कपिड़नि जी अहमियत हर जॻह ते आहे। ब्रांड जा कपिड़ा पाइण हर औरत जी ख़्वाहिश रहे थी। कपिड़ो बि सुठो हुजे ऐं उन जी सिलाई बि जेकॾहिं सुठी थियल आहे त सूट वधीक सुठो लॻंदो। मतिलबु त स्टाइल वारी सिलाई सूट में जान विझी छॾींदी आहे। अव्हां जंहिं बि दावत में वञो पहिरियों मूड सही रखो। ज़रूरी कमकार करे जल्दी फ़ारिग थियो, पोइ ॿारनि खे तयारु करे सुकून सां अव्हां बि तयारु थियो। सर्दियूं अव्हां सुबुह जो ई कपिड़नि जो इंतख़ाब कयो ऐं इन जी मैचिंग ज्वेलरी, पर्स ऐं चम्पल बि कढी वठो। पोइ रुॻो अव्हां खे मेकअप लाइ टाइम खपे। लिबास कहिड़ो बि हुजे, कहिड़ी बि तक़रीब लाइ हुजे, अव्हां जो अंदाज़ हमेशह अव्हां खे मुनफ़रद ऐं नुमाया रखे थो। जी सर्दी जो सिलसिलो अवां ॿुधो कराए थियूं ॻाल्हियूं ऐं हीउ सिलसिलो अवां ताईं पहुचायो सर्दी शादी नंगरे जो सर्दियूं। इन ते अॼोको प्रोग्राम जेको साणी सर्दियूं असां अव्हां जे लाइ पेश कयोसीं सो पंहिंजी पुॼाणी तरफ़ रसी रहियो आहे। वरी मिलण ताईं असांजे समूरे सथ खे इजाज़त ॾियो। स्टूडियो इंजीनियर सैयद बशारत हुसैन, प्रोग्राम जो पेशकार कलीमुल्लाह शेख ऐं पंहिंजी मेज़बान ऐं सर्दी निशा कंवल खे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान मोकिलानी नाहे सदाईं गॾु।